बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सिंध जे मुक़दमो सां गॾु मां आहियां हमीद भुट्टो। अॼु जेको मुक़दमो आहे, अॼु जेका ॻाल्हि आहे, उहा ॻाल्हि उन्हनि इमामनि जी ॻाल्हि आहे जिन इमामनि हिन असांजे मज़हब जे हवाले सां, इस्लाम जे हवाले सां पंहिंजो खून जो नज़रानो ॾेई शहादतूं माणे इस्लाम जो ॻाट ऊचो कयो। अॼु पहिरीं महरम जो ॾींहुं गुज़री चुको आहे। ॿी महरम जो ॾींहं जी राति जेकी आहे उहा छुरा थी चुकी आहे। इस्लामी साल जे हवाले सां असांजो जेको महीनो जेको इब्तिदा थिए थी उहो पहिरियों ॾींहुं साल जो इस्लामी महीने जे हवाले सां असांजो उहो गुज़रियो आहे। ॿिए असां ॾींहं में दाख़िल थी चुका आहियूं। इस्लाम हमेशह भाईचारे, मोहबत, अमन जी ॻाल्हि कई आहे। मोहबत, अमन इस्लाम जे हवाले सां हुज़ूर साईं जे दग ते असांखे हिन मज़हब खे वठी हलियो त काफ़िरनि यज़ीदनि जे तरीक़े सां इमामनि खे शहीद कयो। उहो महरम आराम जो महीनो, उहो महरम आराम जो ॾहाको, आशूरनि जो ॾहाको। असां कोशिशि कंदासीं त पंहिंजे हिन प्रोग्राम में महरम आराम जे हवाले सां, हिन मज़हब, धरती ऐं ॿोली जे हवाले सां अॼु पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हियूं कयूं। अॼु असांजो महिमान उहो कंहिं बि तारीफ़ जो मोहताज कोन्हे। जमायत इस्लामी सिंध जो अमीर आहे, मुतहदा मजलिस अमल सिंध जो सदर आहे, अॻूणो MNA आहे जनाब असदुल्ला भुट्टो साहब। भुट्टो साहब, तव्हांजी महिरबानी अॼु असांजे प्रोग्राम लाइ अवां वक़्तु कढियो। महिरबानी भाउ तव्हांजी। महरम आराम जो महीनो उहो शुरू थी चुको आहे। अॼु पहिरियों ॾींहुं गुज़री चुको आहे। ॿिए ॾींहं में असीं दाख़िल थी चुका आहियूं। शाम खां पोइ जीअं असांजो ॿियो ॾींहुं शुरू थिए थो पियो। महरम जो महीनो आहे। महरम जो इमामनि जूं जेके क़ुर्बानियूं आहिनि, जेके इमामनि शहादत ॾेई असांजे मज़हब खे जंहिं तरीक़े सां ॻाट ऊचो कयो आहे, उन इमामनि जी शहादत खे, उन मज़हब जो जेको असांजो फ़लसफ़ो आहे इमामनि जो, उन फ़लसफ़े खे अव्हां खे पिया ॾिसो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हांजी महिरबानी ऐं तव्हांजे नेटवर्क धरती TV जी बि महिरबानी। ॾाढो भलो कमु आहे अल्हम्दुलिल्लाह जो तव्हां इमामनि सगूरनि जे हवाले सां अॼु जेको प्रोग्राम रखियो आहे। मुंहिंजे नुक़्ते नज़र सां इमाम हुसैन आली मुक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु असांजे उम्मत में हिकिड़ी इतिहाद जी निशानी आहे। बिल्कुलु। छाकाणि त इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे शिया बि मञनि था, सुन्नी बि मञनि था, बरेलवी मञनि था, देवबंदी बि मञनि था, हर मुस्लमान मञे थो। दुनिया जे ॿिया मज़हब जेके गैर मज़हब उहे बि मञनि था। बल्कि केतिरनि गैर मज़हब वारनि किताब लिखिया आहिनि, शेर लिखिया आहिनि, उन्हनि जा मुख़्तलिफ़ प्रोग्राम थींदा रहंदा आहिनि। जेके पाकिस्तान में आहिनि उहे बि जेके पाकिस्तान खां ॿाहिरि आहिनि। छाकाणि त इमाम आली मुक़ाम जेको आहे उम्मत जे दरमियान में हिकिड़ो इतिहाद जो अलामत आहे ऐं इमामनि सां मोहबत असांजे ईमान जी तक़ाज़ा आहे। नबी साईं फरमाए न त अल हुसैन मिनी अना मिनल हुसैन, मां हुसैन मामो आहे, मां हुसैन मां आहियां। माना नबी साईं खे जेको मोहबत कंदो हुसैन सां मोहबत कंदो। अहिड़े नमूने सां अहल बैत सां मोहबत बि असां ईमान जो ज़रियो आहे। ऐं अलाह जी महिरबानी सां सभई जेके सुनी आहियूं उहे यज़ीद ऐं इमाम हुसैन जी लड़ाईअ में इमाम हुसैन खे हक़ ते सम्झनि था ऐं इमाम हुसैन जे मथां मसाइब ऐं जेके ज़ुल्म थिया आहिनि उन्हनि खे बि असां बयानु इन करे कंदा आहियूं त इमाम हुसैन जी सीरत जे हवाले सां इहा बयानु ज़रूरी आहे। तंहिं करे मां सम्झां थो त इमामनि सां मोहबत करणु, इमाम आली मुक़ाम जी जिदोजहद खे पंहिंजी मशाले राह ठाहिणु ऐं पंहिंजे ज़िंदगी जो नस्बुल ऐंड ठाहिणु त जीअं इमाम हुसैन हक़ जे लाइ सिर ॾिनो, असां बि हक़ लाइ सिर ॾियूं। इहो ईमान जी तक़ाज़ा आहे। इमाम हुसैन पंहिंजे हक़ लाइ पंहिंजो सिर बि ॾिनो, शहादत माणी, नंढनि मासूम ॿारनि बि शहादतूं ॾिनियूं, क़ुर्बानियूं ॾिनियूं। अॼु जिथे असां मुल्क में जिथे बीठा आहियूं, इमामनि जी उहा शहादत असांखे इस्लाम जेको मज़हब, दुनिया में इस्लाम जेको ख़ूबसूरत मज़हब आहे, उन मज़हब जे मथां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां यलगार बि थिए थी, सभु कुझु थिए थी। जेको ओॾे क़ुर्बानी आहे इमामनि जी, त उन क़ुर्बानीअ खे जेको असां जेके ॿिया माण्हू धारिया अची असांजे मज़हब ते यलगार कनि था, उन सॼे अमल खे अव्हां पिया ॾिसो। मुंहिंजा भाउ, ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु असांजे ज़िंदगीअ में अहिड़ो वक़्तु ॾुखियो आयो आहे जो मां सम्झां थो त जहिड़ा यज़ीद कमु कया उनखां वधीक कम हिन वक़्तु थी रहिया आहिनि। मसलन हिते दुनिया में स्विट्ज़रलैंड ऐलान कयो आहे मस्जिदनि जा मीनारा असां शहीद कंदासीं। उनखां पोइ मुख़्तलिफ़ यूरोप जे मुल्कनि में हिजाब माना पर्दे जे मथां पाबंदी, जेका माई फ्रांस में या ॿियनि मुल्कनि में पर्दो कंदी उनजे मथे जेल विधो वेंदो। जर्मनी में
मरवा जे नाले सां माई ही उनखे इन हिजाब ऐं परदे जे करे केस ठहियो ऐं कोर्ट जे अंदरि मुड़ुस समेत उनखे शहीद कयो वियो। वरी नबी साईं जा तोहीन जा कार्टून ठहिया, यानी घटि में घटि यज़ीद तोहीन जो कार्टून त न ठाहियो न, नबी साईं तोहीन त न कई आहे न। तंहिं करे हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त असांजी कहिड़ी ज़िंदगी आहे नबी साईं जे तोहीन जा कार्टून ठहिया। हा, ऐं उन खां पोइ इटलीअ जो मनहूस वज़ीर आज़म उहे पंहिंजे बुशर्ट ते ठाहे शर्ट ते ठाहे वरी पार्लियामेंट में अची वेठो। अहिड़े नमूने सां असां ॾिसूं था त क़ुर पाक उनखे साड़ी पियो वञे मुख़्तलिफ़ जेके आहिनि मुल्कनि में यूरोप वारा, ऐं वरी दहशतगर्द असांखे था चवनि पिया। मां सम्झां थो त मुल्क जे अंदरि बि असां ॾिसूं त जेका फ़हाशी उरियानी अॼु असां वटि हली रही आहे, यज़ीद जे दौर में अहिड़ी फ़हाशी उरियानी कोन हुई। अहिड़े नमूने सां जेतिरी असां वटि हिन वक़्तु मुल्क जे अंदरि बि तोहीन रसाल जे क़ानून खे तब्दील करण लाइ कोशिशि कई पई वञे। असैम्बलीअ में बिल पेश कयो वियो आहे। असैम्बलीअ जी कमेटी जेका आहे उहा करारदाद पास कई आहे, स्टैंडिंग कमेटीअ। अहिड़े नमूने सां मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे MNA जेके आहिनि उन्हनि तहरीक इल्तवा पेश कई आहे, बयान था ॾियनि रोज़ु। मूंखे त अफ़सोस थो थिए त मां सम्झां थो त असांजे अंदरि हिन वक़्तु इन मरहले में अॼु जे यज़ीदनि जे ख़िलाफ़ु उथणु इहो इमाम हुसैन सां मोहबत जी निशानी आहे। तोहीन रिसालत जी अवां ॻाल्हि पिया कयो, हिकिड़ी ख़ातून जेको हुनजे मथां तोहीन रिसालत जो मथां मुरतब थी आहे, उहो गुस्ताखी जे मुरतब थी आहे, त हुकूमत उनखे ॿिया ॿाहिरि मोकिलनि पिया। उन ख़ातून खे परॾे वञण जा तयारी थी चुकी आहे। जमात इस्लामी मुतहदा मजलिस अमल उनजो सख़्तु रवैयो बि आहे। अवां एहतिजाज बि करे चुका आहियो, मुज़ाहिरा बि करे चुका आहियो, त छा सबबु आहे तोहीन रिसालत जेको अलॻि वरी कानून में तरमीम आंदी पई वञे, बिल पास करायो वियो आहे, त छा सबबु आहे इहो? मुंहिंजा अदा असां ऑन रिकॉर्ड मां इहा ॻाल्हि चवां थो त इंसाफ़ सभिनी सां थियणु खपे, चाहे उहो मुस्लमान हुजे, ईसाई हुजे, हिंदू हुजे, केर बि हुजे, मर्द हुजे, ज़ाइफ़ा हुजे। आसिया जे मथां जेको केस आहे उन में बि असां इंसाफ़ जा तलबगार आहियूं। इन करे असां सम्झूं था त जेकॾहिं हुन वटि पैसा कोन्हनि त हुकूमत जो फ़र्ज़ु आहे त कानून मुताबिक़ पापर एडवोकेट थींदो आहे, माना जेको सुञो माण्हू हुजे उनखे सरकार वकील करे ॾियनि, भली पाकिस्तान जो वॾे में वॾो बैरिस्टर जेको आहे उनखे वकील करे ॾियनि, असांखे एतिराज़ु न आहे। साॻी रीति असांखे इन ते बि एतिराज़ु न आहे त उनजो केस जेको आहे खुलियल अदालत में हले, जेका NGO बि वञी करे उनजी वकालत करणु चाहे। उन ख़ातून जे घर वारनि ॿियनि माण्हुनि जो चवणु आहे त असांखे साज़िश तहत हथरादो कूड़ो इल्ज़ाम हणी फासाए वञे थो, त छा असांजे मुल्क में अंदरि ईअं बि त कोन्हे त मुख़्तलिफ़ माण्हुनि खे जेको न वणे या नापसंदीदा थिए उन्हनि खे ग़लति तरीक़े सां फासाइण जो साज़िश बि त कोन थी थिए पई। ॾिसो न, साज़िश जे जेकॾहिं थी बि आहे, मां हिकिड़ी मिसाल थो चवां त इहो फ़ैसिलो करणु त कोर्ट जो कमु आहे न। इहो फ़ैसिलो त कोर्ट अदालत ते छॾियो वञे त अदालत सभु शाहिदियूं वठी काग़ज़ ॾिसी ऐं उन ते फ़ैसिलो कंदी। इहो कमु जेको आहे पंजाब जे गवर्नर जो त न आहे, इहो कमु जेको आहे उहो कंहिं ॿिए जो त न आहे। इहो कमु जेको आहे वाहिद कमु जेको आहे कोर्ट जो आहे, कोर्ट ते छॾी वञे। आफ़िया खे सज़ा मिली, जंहिं अमरीकी सां ॻाल्हि कयो चई साईं कोर्ट जो कमु आहे, त वाह हिते बि त कोर्ट जो कमु आहे न। पर मूंखे अफ़सोस आहे जो यूरोपी पार्लियामेंट करारदाद पास कई आहे, होॾो चवनि था त साईं असां सेक्युलर आहियूं। बाबा तव्हां सेक्युलर माना इहो आहे त मज़हब जो हुकुम सां वास्तो न हूंदो त यूरोपी यूनियन जेका आहे तोहीन रसाल जे मथां करारदाद छो पास कई। अहिड़े नमूने सां अमेरिका जी स्टेट डिपार्टमेंट पंहिंजे तरफ़ां उहो बयानु ॾिनो आहे मई में हिन साल जे, त बाबा इहो जेको आहे हिन केस ख़तमु कयो वञे। असां पुछूं था तव्हां त सेक्युलर आहियो, तव्हांजो कहिड़ो वास्तो? असांखे चवंदा त आफ़िया लाइ आवाज़ु न उथारियो। पर मां इन करे थो चवां त हिन असांजे दौर में त इमाम हुसैन जे उन शहादत जे जज़्बे, जिदोजहद जे जज़्बे, दीन जे मथां सिर क़ुर्बान करण जे जज़्बे जे पैदा करण जी ज़रूरत आहे, ताकी अॼु जे यज़ीदनि जो जेको आहे मुंहुं तोड़ जवाबु ॾेई सघूं। अॼु यज़ीद बि आहे इमाम हुसैन जो जंहिं जज़्बे सां सिर ॾिनो, शहादत माणी, जेको जज़्बो आहे, जेकी क़ुर्बानी आहे, उहा त रायगा न वेंदी। माण्हुनि जे गम जो इज़हार, जे ॾुख जो इज़हार 100 साल गुज़री वञण खां पोइ साॻियो ई गम आहे, साॻियो ई ॾुख आहे, उहो साॻियो ई मातम कनि था, साॻियो ई उहो जे तरीक़े सां मल्हायो वञे पोइ दुनिया में को मिसाल कोन्हे त कंहिंजी शहादत खां पोइ जंहिं तरीक़े सां इमामनि जो गम मल्हायो वञे थो उन तरीक़े सां कंहिंजो बि गम नथो मल्हायो वञे। त माण्हुनि में उहो जज़्बो, मुस्लमाननि में उहो जज़्बो साॻियो ई आहे। त तव्हां हिन अमल खे कीअं पिया ॾिसो? अदा ॾिसो, असां सम्झूं था त गम सॼी उमत करे थी, तरीक़ेकार अलॻि अलॻि आहे। मतिलबु असां फ़िक़े जाफ़री जा ॿाहिरि जेके आहिनि उहे ताज़िया कढी कनि था, असां सुनी जेके आहियूं उहे शहादत कॉन्फ्रेंस करे या क़ुर पाक जूं तलावतूं करे, क़ुर जा ख़तम कढी या ख़ैर ख़ैरातूं करे, अहिड़े नमूने सां असां सुनी बि उन में शरीक थींदा आहियूं। छाकाणि असां सभिनी जो हुसैन आहे। पोइ चयो आहे न कंहिं शाइर, सभिनी जो आहे, काइनात जो हुसैन आहे। कंहिं शाइर सुठी ॻाल्हि कई आहे न त अभी तो दुनिया को बेदार हो लेने दो, हर क़ौम पुकारेगी हमारा है हुसैन। त इन करे ॻाल्हि इहा आहे त इमाम हुसैन त सभिनी जो आहे, बल्कि मज़लूमनि जे लाइ हिकिड़ो रहनुमा आहे।
उनजी सीरत जेका आहे उनजी जदोजहद उनजी कुर्बानियूं मज़लूमनि जे लाइ हौसले जो बाइस बि आहिनि ऐं उनजे रस्ते जी निशानदेही बि कनि थियूं। इमाम हुसैन सभिनी जो आहे, काइनात जो इमाम हुसैन आहे, उनजी शहादत कॾहिं बि उहा ख़तमु न थी सघे, उहा दुनिया खे रंग ॾियारे रही आहे। तव्हां सां ॻाल्हि जो सिलसिलो हितां ई जारी रहंदो पर नंढड़ी ब्रेक खां पोइ। नाज़रीन, अॼु असांजी असदुल्ला भुट्टो साहिब सां ॻाल्हियूं हलनि पियूं। पाण जमात इस्लामी सिंध जो अमीर आहे ऐं साॻे वक़्तु मुतहदा मजलिस अमल जो बि सिंध जो सदर आहे, अॻूणो MNA आहे। साण सां इमामनि जी शहादत जे हवाले सां, मरहम आराम जे हवाले सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो हलंदड़ आहे। हितां ई ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रखंदासीं पर नंढड़ी ब्रेक खां पोइ।